नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो में खबर ॾींदा हलूं त सिंध टेक्सट बुक बोर्ड इंतज़ामिया पारां जारी कयल पधिराई मुताबिक़ बोर्ड जे नए मुक़रर थियल चेयरमैन अहमद बख़्श नारे जो पंहिंजे उहिदे जी चार्ज कोरोना वबा दौरान 18 मार्च 2020 ते संभाली, जंहिं दौरान तइलीमी इदारनि, प्रिंटिंग प्रेस ऐं दुकाननि समेत समूरन कारो वहिंवार बंदि हो। इन दौरान चेयरमैन अहमद बख़्श नारे जो घरू वज़ारत खां इजाज़त वठण खां पोइ सिंध टेक्सट बुक बोर्ड ॼामशोरो समेत किताबनि जी छपाई लाइ प्रिंटिंग प्रेसूं SOPs तहत खोलायूं आहिनि, जंहिंखां पोइ किताबनि जी छपाई ऐं इदारे अंदरि रसाई वारे अमल शुरू थियो। किताब छपण खां पोइ 28 जून 2020 खां पोइ प्राइमरी स्कूलनि लाइ किताब मोकिलण वारो सिलसिलो शुरू, जेको 28 जून 2020 ताईं पुॼाणी ताईं पहुचंदो। इन खां अलावा सेकेंडरी सतह ताईं स्कूलनि खे किताब पहुचाइण लाइ 15 अगस्त 2020 खां कमु शुरू थियो। हिन वक़्त ताईं सिंध जे 28 ज़िलनि जे स्कूलनि लाइ किताब मोकिलिया विया, जॾहिं त रहियल हिकिड़े ज़िले खे 18 सेप्टेंबर 2020 ते किताब पहुचाया विया आहिनि। किताब पहुचाइण लाइ सिंध स्कूल जे डायरेक्टर ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसरनि समेत लाॻापियल इख्तियारनि खे शेड्यूल जारी कयो वियो, जंहिं ते सभिनी इत्मीनान जो इज़हार कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।